कचे में पंहिंजी बनी आहे ज़रई ज़मीन पंहिंजी पोख कराईंदो आहियां। हे जेको अहमद ख़ान चनू मूं ते इल्ज़ाम हणी रहियो आहे त अगवा करे आया आहिनि बासर मुख़्तियार चने वारा, इहो को मसइलो ई न आहे, इहो कुल कूड़ो आहे। न अगवा असां कॾहिं कई आहे, हे त असांजे चना क़ौम जो आहे, पर असां कॾहिं बि अगवा न कई आहे, कुझु बि न आहे। असां पाण ज़मीनदार आहियूं, पंहिंजी बनियूं आहिनि असांखे। मां SP ऑफिस मां दरख़्वास्त करायो हुयुमि DSP साहिब साईं ज़मीर शाह वटि। उते उन्हनि लिखी ॾिनो हो त जेको ज़ुल्फ़कार मंगी बशीर मंगी दंग कंदा उहो असांजे क़ाबिल क़बूल रहंदो। उन्हनि दंग कयो, हे कूड़ा थिया ॻाल्हियुनि में। बाद में हिननि इहे ड्रामा अगवा जा रचिया आहिनि। उहा ऐसे जे हद जेके ख़बर आहे त हे ड्रामेबाज़ आहिनि, कूड़ा ड्रामा था कनि। का अगवा बगवा कान थी आहे हिननि जी। हे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कई वेठा आहिनि। उहे मालिक बनी हिनखे ॾियनि था 10 एकड़, उहा ॿी आहे। हे ज़ोरीअ मुंहिंजे ते कब्ज़ो कई वेठो आहे। मूं वटि स्टाम्प पेपर आहे, उनजो हर शइ आहे। उन ई बनी मां 42 जरेब मां आबादी खणंदड़ आहियां। हे 7 जरेब मुंहिंजा कुझु घुंटा आहिनि, उन्हनि ते कब्ज़ो कई वेठो आहे। मुंहिंजा चोरीअ वण वढे थो। सिपाही आहे उहो गुमराह करणु चाहे थो, रियाज़ उहो पुलिस वारो आहे। उहो बनीअ ते हाणे जेको इल्ज़ाम अगवा जो पिया आणनि, हिनखे 2 ॾींहं गुज़री विया आहिनि, 3 ॾींहं थियो आहे। अॼु पंहिंजो छोकिरो पाण ॿधी बंद जे पाड़ में फिटी करे ॿाहूं ॿधी ऐसे खे वठी उते वरी चवंदा असांजो हमराह हाणे चना फिटी करे विया आहिनि। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। असां बाला ऑफिसरनि खां साहिब खे त असांजी साफ़ इंक्वायरी करे जे असां ॾोह या ॾोहारी आहियूं त असांखे सज़ा ॾिनी वञे, न त साईं सिपाही थी रियाज़ चनू उहो ड्रामा करे, अहिड़ा अॻवान जहिड़ा ड्रामा करे असां शरीफ़ माण्हुनि खे इल्ज़ाम हणी फासाइणु चाहे थो।